वबश्शिरिस्साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो, ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि बाननि खे ख़ुशख़बरी ॿुधाए जेके सब्र कनि था ऐं सब्र वारा उहे बाना आहिनि जॾहिं उन्हनि जे मथां का मुसीबत अचे थी त उहे चवनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, यानी बेशक असां अल्लाह तबारक व तआला जे लाइ आहियूं ऐं असां उन जी तरफ़ ई मोटी वेंदासूं। इन आयत खां पहिरां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुसीबत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात सब्र करण जो हुकुम फ़रमायो ऐं अल्लाह तबारक व तआला इन आयत खां पहिरियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान खे ख़िताब कंदे इरशाद फ़रमायो त असां तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां आज़माईंदासूं, तव्हांजो इम्तिहान वठंदासूं, कॾहिं माल जी हलाकत में, कॾहिं जान जी हलाकत में, कॾहिं औलाद जे फ़ौत थियण सां ऐं कॾहिं बुख सां, कॾहिं काहत सां। त अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अहिड़ी तकलीफ़ उन बाननि खे अचे थी पोइ जेके सब्र कनि था इन हाल में बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए हबीब उन्हनि खे तूं जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधा। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी उन सब्र करण वारनि जी सिफ़त बयानु कई त सब्र करण वारा कहिड़ा बाना आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमायो त उन्हनि वटि जॾहिं का मुसीबत ईंदी आहे, का तकलीफ़ ईंदी आहे, चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इन आयत करीमा में इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ण जे मुतालिक़ चयो बि वियो आहे ऐं उन्हनि बाननि जी सिफ़त बयानु कई वई आहे त उहे अल्लाह तबारक व तआला जे लाइ चवंदा आहिनि त असां अल्लाह जी मिल्कियत आहियूं ऐं असांखे उन जी तरफ़ ई मोटणो आहे, यानी मुसीबत वक़्तु इहे कलिमात चवंदा आहिनि। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मुंहिंजी उम्मत खे हिकिड़ी अहिड़ी शइ ॾिनी वई आहे जेका पहिरें उम्मतनि में कंहिंखे बि न ॾिनी वई, त उहे मुसीबत वक़्तु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ंदा आहिनि। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो आहे त जॾहिं का बि तव्हांखे का मुसीबत अचे ऐसी ताईं जो जेकॾहिं तव्हांजी का रस्सी बि टुटी पए त उन वक़्तु बि चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी फ़ज़ीलत बयानु कई आहे त जेके बाना अल्लाह तबारक व तआला जे इन कलिमात खे चवंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन जी परेशानी जो हल बि कढंदो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन मुसीबत ते अल्लाह ताला उन खे सब्र करण जे करे अजर बि अता फ़रमाईंदो आहे ऐं उन जे बदिले में अल्लाह तबारक व तआला बहितर उन खे वरी अता फ़रमाईंदो आहे। यानी इन आयत करीमा में ऐं अहादीस तैयबा में तव्हां असांजे लाइ इहो सबक़ु आहे त का बि तकलीफ़ थिए, मुसीबत अची वञे त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़णु घुरिजे। फ़क़ति कंहिंजे फ़ौत थियण ते बि लफ़्ज़ इहे पढ़िया वेंदा आहिनि, पर इहो आम हुकुम आहे त का बि तकलीफ़, मुसीबत, का परेशानी थी वञे त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़णु घुरिजे त अल्लाह ताला उन मुसीबत मंझां तव्हां असांजे जे लाइ रस्तो बि कढंदो ऐं गॾोगॾु उन मुसीबत में सब्र करण ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॿियो बहितर बदिलो बि अता फ़रमाईंदो ऐं असांखे अजर बि अता फ़रमाईंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता